अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां आबिद बुर्दी। दोस्तों उम्मीद है खुश हूंदा आबाद हूंदा। दोस्तों बचपन में जॾहिं जहाज़ मथां गुज़रंदो त पाण सोचींदा हुआसीं त काश असीं बि कॾहिं वॾा थी इहो जहाज़ उॾारींदासीं, पायलट थींदासीं। ऐं पोइ आस्ते आस्ते उहे जज़्बा जेके आहिनि आस्ते 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 उहे जज़्बा जेके आहिनि से सुम्ही रहनि था, जज़्बा ख़तमु थी रहनि था। उन जा काफ़ी इहे जेके सबब आहिनि, सभ खां वॾो सबबु इहो आहे त असांजे रस्ते जी ख़बर कान्हे। मंज़िल त रसण पंहिंजी जाइ ते, रस्ते जी ख़बर कोन्हे त इन पायलट थियण लाइ करिणो छा पवंदो, कोर्स कहिड़ो करिणो पवंदो, छा पढ़णो पवंदो। छा इहे को एलियन आहिनि जेके, या के ॿाहिरीं मख़लूक़ात आहिनि जेके इहे पायलट आहिनि, न इंसान आहिनि तव्हां असां जहिड़ा इंसान आहिनि। ऐं इहो छा आहे जो सिखिया आहिनि उहे उन्हनि कोर्स कया आहिनि ऐं असां उहा शइ कोन कई, असांजा जज़्बा उते ई सुम्हारे छॾियासीं। त यादि रखिजो, ज़िंदगी में उॾाम जेके भरींदा आहिनि उहे जज़्बा भरींदा आहिनि, उॾाम भरींदा आहिनि, जज़्बा भरींदा आहिनि। छा साईं फरमाए थो न, सुता उथी जाग निंड न कर एतिरी, जेतो भाई मांझांदी जो माग, सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिले। जॾहिं बि नंढे हूंदे जा जज़्बा जॾहिं वॾे हूंदे रसूं था त उहे जज़्बा सभु मध्यम थी वञनि था, ख़तमु थी वञनि था। त दोस्तों आउं तव्हांखे उहो रस्तो ॿुधायां थो, उहो एजुकेशन ॿुधायां थो, तरीक़ेकार ॿुधायां थो। मंज़िल तव्हांजी जेकॾहिं पायलट थियणु आहे त रस्तो तव्हांखे आउं ॿुधायां थो, हलणु कमु तव्हांजो आहे, दुनिया खे पंहिंजे क़दमनि जे हेठां आणणु कमु तव्हांजो आहे। जेकर तव्हां में हौसला आहिनि, जज़्बा आहिनि, पंहिंजी मंज़िल खे हासिलु करण लाइ आहिनि, त न उमिरि वई आहे, न को बि वक़्तु कोन वियो आहे। हर वक़्तु तव्हां पंहिंजी मुठी में तव्हां आणे सघो था, थी सघो था तव्हां। त दोस्तों एजुकेशन सभ खां पहिरीं त एजुकेशन में इहो आहे त तव्हांजी घटि में FSC थियल हुजे, इंटर जेको आहे साइंस में थियल हुजे, या A लेवल थियल हुजे। एजुकेशन इंटर ताईं, उन खां पोइ तव्हांजी हेल्थ जेका आहे उहा बिल्कुलु सही सालिम हुजे, नॉर्मल हुजे। उन खां पोइ तव्हांजी आई साइट आहे, हेयरिंग आहे, मेडिकली जेके बि शयूं आहिनि उहे तव्हांजूं फिट हुअणु खपनि। उन खां पोइ फिज़िकल शयूं जेके आहिनि उहे बि तव्हांजूं फिट हुअणु खपनि। तरीक़ेकार छा आहे, तरीक़ेकार इहा आहे त इंटर करण खां पोइ तव्हां सिविल एविएशन जेका आहे, पाकिस्तान जो इदारो आहे, पाकिस्तान सिविल एविएशन जेको इदारो आहे, उन में तव्हां डॉक्यूमेंट्स जमा कराईंदा। डॉक्यूमेंट्स जमा कराइण खां पोइ तव्हांजो मुख़्तलिफ़ टेस्ट थींदी, एंट्री टेस्ट थींदी। एंट्री टेस्ट में जेके सब्जेक्ट तव्हां पाण पढ़ूं था, जंहिंमें मैथ जा क्वेश्चन ईंदा, इंग्लिश जा क्वेश्चन ईंदा, GK जा ईंदा, ऐं तव्हांजे प्रोफेशनल सां रिलेटेड शयूं उहे ईंदियूं। उहा पास करण खां पोइ मेडिकल थींदो, फिज़िकल थींदो टेस्ट। उन खां पोइ पुलिस वेरिफिकेशन थींदी। पुलिस वेरिफिकेशन थियण खां पोइ जेको आहे लाइसेंस जेको आहे SPL स्टूडेंट पायलट लाइसेंस, उहो तव्हांखे इशू कयो वेंदो। पोइ तव्हांजी एजुकेशन शुरू थींदी। पोइ तव्हांखे मुख़्तलिफ़ कोर्स कराया वेंदा ऐं मुख़्तलिफ़ जेको पाकिस्तान में एकेडमीज़ आहिनि उहो तव्हांखे अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदासीं असीं त किथे एकेडमी आहे, कंहिंजो प्रोसीजर छा आहे, कंहिंजो छा आहे। पर ही फ़िलहालु जनरल तव्हांखे शयूं ॿुधायूं था त तव्हांजी जेका रस्तो जेको आहे उहो कहिड़ो वठी वञो, कहिड़े पासे वञो। मंज़िल तव्हां ठाही आहे, हाणे रस्ता असां तव्हांखे ॿुधाईंदा। उन खां पोइ जॾहिं एकेडमी में तव्हां आया, एकेडमी में एजुकेशन शुरू थींदी। एजुकेशन शुरू थियण सां गॾोगॾु ट्रेनिंग शुरू थींदी तव्हांजी। ट्रेनिंग थियण खां पोइ हिकु प्राइवेट पायलट लाइसेंस, हिकिड़ो लाइसेंस आहे, सर्टिफिकेट आहे, उहो वठिणो पवंदो। उन में कम से कम जेके आहिनि से 40 कलाक यानी कि जहाज़ हलायल हुजे। छो जो हिते जी जेका एक्सपीरियंस काउंट थींदो आहे त पायलट जो जहाज़ केतिरो हलायल आहे। पोइ इहे जॾहिं ॿई सर्टिफिकेट थिया, ॿिन्ही सर्टिफिकेटनि खां पोइ जेको आख़िरी जेको लाइसेंस आहे उहो आहे कमर्शियल पायलट लाइसेंस, जेको हेवी लाइसेंस जेके चइबो आहे उहो ई लाइसेंस आहे। उन में तक़रीबन 12 सब्जेक्ट आहिनि। 12 सब्जेक्ट करण खां पोइ तक़रीबन 2.5 साल जो कोर्स आहे। उहो करण खां पोइ सर्टिफिकेट तव्हांखे इशू कयो वेंदो। उहो तय कहिड़े बुनियाद ते इशू कयो वेंदो त कम से कम 200 कलाक जेके आहिनि, सॉरी न पर बल्कि 200 कलाक तव्हांजो जेको आहे सो जहाज़ हलायल हुजे, तव्हांजी फ्लाइंग जेको टाइमिंग हुजे 200 कलाक हुजे टोटल। त अहिड़े हिसाब सां उन खां पोइ मुख़्तलिफ़ टेस्टूं करे तव्हांखे जेको आहे सो लाइसेंस इशू कयो वेंदो। पोइ तव्हां दुनिया में कंहिं बि जाइ ते जेको आहे अप्लाई करे सघो था, तव्हां एज़ अ पायलट वञी सघो।